अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अज नमाज तहज्जुद जो सही वक्त नमाज तहज्जुद जो रकातूं नमाज तहज्जुद जो सही तरीक़ो सिखंदासीं त नमाज तहज्जुद कीअं अदा कजे नमाज तहज्जुद अदा करण जो सही वक्त कहिड़ो आहे। नमाज तहज्जुद में रकातूं केतिरियूं आहिनि, नमाज तहज्जुद जी नियत कीअं कजे नमाज तहज्जुद के पढ़ण जो मुकम्मल आसान सही तरीक़ो छा आहे उन जे मुतालिक़ मुख़्तसर गुफ्तगू कंदासीं इंशाअल्लाह। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे तहज्जुद नमाज पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्यारा दोस्तो, नमाज तहज्जुद बाबरकत नमाज आहे, दुनिया आख़िरत में बरकतूं ॾियण वारी आहे। तहज्जुद नमाज अदा करण वारो माण्हू दुनिया आख़िरत में अल्लाह पाक जी रहमतनि बरकतनि जी हेठां हूंदो आहे। अल्लाह पाक उनखे रहमतूं बरकतूं नसीब फरमाईंदो आहे। प्यारा दोस्तो, नमाज तहज्जुद में घटि 2 रकातूं ज़्यादा में ज़्यादा 8 रकातूं आक़ा अलैहिस्सलातु वस्सलाम खां साबित आहिनि। असां घटि में घटि 2 रकातूं पढ़ी सघूं था ज़्यादा खां ज़्यादा 8 रकातूं नमाज तहज्जुद अदा करे सघूं था। नमाज तहज्जुद नफ़िल नमाज जी नियत कंदासीं। नियत दिल जे पके इरादे खे चइबो आहे, ज़बान से नियत करण का ज़रूरी या लाज़मी ना है। बस असां दिल में इरादो कयो, दिल में नियत कई त असांखे तहज्जुद पढ़णो आहे, बस असांजी नमाज जी तहज्जुद जी नियत थी वई। तहज्जुद नमाज जो जेको वक़्तु आहे सो इशा नमाज खां बाद शुरू थिए थो, सुबुह सादिक ताईं हूंदो आहे। लेकिन नमाज तहज्जुद जे लाइ सुम्हणु शर्त आहे। इशा नमाज पढ़ी असांखे सुम्हणो आहे। बस जंहिं वक़्तु असांजी राति में कंहिं बि हिस्से में अखि खुली त उहो वक़्तु तहज्जुद जो वक़्तु हूंदो आहे। असां उन वक़्तु नमाज तहज्जुद पढ़ी सघूं था। लेकिन अफ़ज़ल ऐं बहितर वक़्तु जेको आहे सो राति जो आख़िरी हिस्सो आहे, छो जो राति जे आख़िरी हिस्से में इंसान ते निंड तमामु घणो ग़ालिब हूंदी आहे ऐं निंड जे वक़्तु बिस्तर खे छॾणु ऐं निंड मां उथणु बेदार थियणु इहो नफ़्स जे लाइ तमामु घणो वज़नदार चीज़ हूंदी आहे, नफ़्स ते गिरां गुज़रंदो आहे। रात जे वक़्तु बिस्तरे खां बिलख़ुसूस रात जे आख़िरी हिस्से में बिस्तरे खे छॾणु उन वक़्तु ज़्यादा सवाबु आहे, छो जो उहो वक़्तु राति जो आख़िरी हिस्सो जेको आहे सो अल्लाह जी रहमतनि ऐं बरकतनि जे नुज़ूल जो वक़्तु बि हूंदो आहे ऐं उन वक़्तु अल्लाह जी रहमत ॿारनि जे लाइ आवाज़ ॾींदी आहे त को माण्हू अल्लाह जो रहमतूं ऐं बरकतूं हासिलु करे। सो आख़िरी वक़्तु जेको आहे सो तहज्जुद जे लाइ बहितर ऐं अफ़ज़ल आहे, त उन वक़्तु असां तहज्जुद जी नमाज़ पढ़ूं। बाक़ी नमाज़ तहज्जुद जे लाइ अॻु में ज़रूरु सुम्हणो बि आहे, छो जो सुम्हणु नमाज़ तहज्जुद जे लाइ शर्त आहे ऐं नमाज़ तहज्जुद अदा करण खां बाद कुझु देरि सुम्हणु या लेटणु इहो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी सुन्नत आहे। यानी असां जेकॾहिं राति जे आख़िरी हिस्से में तहज्जुद अदा करे रहिया आहियूं त असां सुबुह सादिक खां अॻु में तहज्जुद पढ़ी ऐं नमाज़ फ़जर जो इंतज़ारु कंदा आहियूं, थोरी देरि सुम्ही उन खां बाद असां नमाज़ फ़जर अदा करियूं। उहो वक़्तु जेको आहे सो सहरी जो वक़्तु हूंदो आहे। उन वक़्तु हाणे बिलख़ुसूस रमज़ान जी आमद आहे, त रमज़ान जी आमद आहे त इंशाअल्लाह हर हिकु माण्हू जेको आहे सो सहरी जे वक़्तु सुजाग थींदो आहे, त उहो वक़्तु जेको हूंदो आहे सो तहज्जुद अदा करण जो तमामु बहितरीनु ऐं जेको आहे सो अफ़ज़ल वक़्तु हूंदो आहे। बसि नमाज़ तहज्जुद जो इहो आसान तरीक़ो आहे, को एतिरो ॾुखियो न आहे। नमाज़ तहज्जुद में घटि 2 ऐं ज़्यादा खां ज़्यादा 8 रकातूं पढ़ी सघूं था। नियत नफ़िल जी कंदासीं। वक़्तु जेको आहे सो इशा नमाज़ खां बाद शुरू आहे, राति जे कंहिं बि हिसे में अवां पढ़ी सघो था, पर शर्त एतिरो ज़रूरी आहे जो असां तहज्जुद खे अदा करण खां अॻु में थोरो सुम्हूं, छो जो सुम्हणु शर्त आहे। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे नमाज़ तहज्जुद जो पाबंद बनाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे पंहिंजे अहकामात जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।